वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पीपीए चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी तइ थियल अहम मुलाक़ात मुलतवी थी वई आहे। रिपोर्ट मूजिबि ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद पहुचण खां पोइ नओं शेड्यूल तइ कयो वेंदो। पीपीए चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे इस्लामाबाद पहुचंदो। ज़रियनि मूजिबि ॿिन्ही अॻवाननि विच में अहम मुलाक़ात सुभाणे या हिकु ॾींहुं खां पोइ थियण जो इम्कान आहे। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म हाउस में आला सतही हुकूमती इत्तेहादी इजलास भी थींदो, जंहिं में हुकूमती ऐं इत्तेहादी पार्टियुनि जा सरबराह शरीक थींदा। बिलावल भुट्टो वज़ीर आज़म हाउस में आला सतही हुकूमती इत्तेहादी इजलास में शरीक थींदो। इजलास में हुकूमत जा इंतज़ामी मामला बहस हेठि आंदा वेंदा, जॾहिं त बिलावल भुट्टो हुकूमत खां मुआहिदनि ते पार्टी जा ख़दशा वज़ीर आज़म जे साम्हूं रखंदो। पंजाब में तरक़ियाती फंड जी अदम फराहमी समेत अहम मामला भी बहस हेठि आंदा वेंदा। यादि रहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पीपीए चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी में अॼु अहम मुलाक़ात थियल हुई, जंहिंखे मुलतवी कयो वियो आहे। ॿिन्ही पार्टियुनि जे अॻवाननि विच में केतिरा ई भेरा बयानबाज़ी थी आहे ऐं ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए ख़िलाफ़ इल्ज़ाम तराशी वारो सिलसिलो जारी रखियो आहे, जंहिंखे निबेरण लाइ नून लीग ऐं पीपीए क़यादत बैठक जो फ़ैसिलो कयो हो। सदर आसिफ अली ज़रदारी बि लाहौर पहुचण खां पोइ पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी तौर पंजाब जी सूबाई हुकूमतनि ते सख़्त तनक़ीद कई हुई, जंहिंखे निबेरण लाइ हाणे ॿिन्ही धुरियुनि फ़ैसिलो कयो आहे त उहे बैठक करे इहे मामला हल कंदियूं।